नाज़रीन हमारी सी रहा है खबर 4 वेब टीवी यहाँ आयशा हैदर रिपोर्ट यूसुफरन नाज़रीन नवाब अली मोहम्मद भरसा SUP यूनियन काउंसिल अहमद बुघियोजी सदर भाई खान उमरानी हाजी राम कल्होड़ो ऐं ॿियनि कारकुननि पारां SUP अॻवान सैयद ज़ैन शाह जे मान में आजियाणी जी तकरीब रखी वई। तकरीब में कारकुननि इलाइक़े वासिन वॾे तादाद में शिरकत कई। तकरीब में अवामी जलसे जी सूरत इख्तियार करे वई। सैयद ज़ैन शाह जे पंडाल में पहुचण ते वर्करनि ऐं इलाइक़े वासिन मथनि गुलनि जी वर्खा कंदे संदसि शानदार इस्तक़बाल कयो। जॾहिं त हिन तकरीब में मेहमान ख़ासि नून लीग अॻवान वडेरे नासूधारी जो क़ौमी अवामी सतह जो अॻवान मशहूर शाइर रिबाई महर मरकज़ी नायब सदर मौला बख्श बुर्ड़ो सैयद अनवर शाह मुजीब माछी दोस्त अली मलुखानी धणी बख्श कलोई ऐं ॿियनि शिरकत कई। जलसे खे मुक़र्ररनि ख़िताब कयो। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था ख़बरचार जे नुमाइंदे यूसुफरन सां। जी यूसुफ, वधीक छा तफ़सील आहिनि जलसे बाबति? जी बिल्कुल ॿुधाइण थो हलां नवाब भरसा SUP यूनियन काउंसिल अहमद बुघी जे सदर भाई खान उमरानी जाम कलोड़ ऐं ॿियनि कारकुननि पारां SUP अॻवान सैयद ज़ैन शाह जी मान में आजानी तकरीब रखी। तकरीब में कारकुन इलाइक़े वासिन वॾी तइदाद में शिरकत की। तकरीब अवामी जलसे जी सूरत इख्तियार करे वियो। सैयद ज़ैन शाह पंडाल में पहुचण ते वर्करनि इलाइक़े वासिन मथां गुलनि जी वर्खा कई। जॾहिं तकरीब में मेहमान ख़ासि नून लीग अॻवान वडेरो नाज़ुधारे जो क़ौमी अवामी सतह जो अॻवान मशहूर शाइर रिबाई महर मरकज़ी नायब सदर मौला बख्श बुर्ड़ो सैयद अनवर शाह मुजीब माछी ऐं ॿियनि शिरकत कई। जलसे के ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त बम्बई जे माण्हुनि ज़ालमनि सां जंग जोड़े तब्दीली जो आगाज़ करे छॾियो आहे। शहीदनि जे रत हिकु नओं इनक़लाब आंदो आहे जंहिं सबबु ग़रीब माण्हुनि मां हाणे ख़ौफ़ निकिरी वियो आहे। हिन चयो त असांखे वॾनि इंसानज़ाती भलाई ऐं ग़रीब अवाम जी हक़नि लाइ क़ुर्बानी दर्श ॾिनो आहे जंहिंजी असां पैरवी करे रहिया आहियूं। बहादुरी ऐं जुरत लाइ हथियारनि जी न पर हौसलनि ऐं वरी दिलि जी ज़रूरत हूंदी आहे जेका हितां जे माण्हुनि में मौजूदु आहे। हिन चयो त जरा भंड जे शहीदनि जा लाश रोडनि ते पयल हुआ त हुकूमत जमात जा नुमाइंदा ग़ाइब हुआ ऐं तॾहिं ते अची अज़रख़्वाही करणु हितां जे माण्हुनि जे धोखो ॾियण जी कोशिशि कई, पर मगर हाणे इन्हनि खे सुञाणे अवाम वरितो आहे। पीपल्स पार्टी खे अवाम जो को बि ख़्यालु न आहे। क़ौमी असेंबली जे मेंबरनि जा करोड़नि रुपयनि में सौदा थी रहिया आहिनि। चीफ जस्टिस खे इन मामले जो नोटिस वठणु घुर्जे। बिल्कुलु नाज़रीन, हिन जलसे यूसुफ अव्हां जी मेहरबानी। नाज़रीन ॾिसंदा रहो ख़बर 4 वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बर 4 अख़बार।